अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध में बदअमनी केतिरे वक़्त खां कर खणी बीठल आहे, जिन में चोरिन फुरिन ऐं नंढनि नंढनि ॾोहनि सां गॾु भुंगल ऐं अगवा जहिड़ियूं ख़तरनाक वारदातूं पिणु थींदियूं रहियूं आहिनि। बुनियादी तरह हिन जो ज़िम्मेवार पुलिस खे सम्झियो वञे थो त पुलिस जे गैर ज़िम्मेवाराणे रवैये सबबु हिन वक़्त ताईं ॾोहनि में घटिताई न थी सघी आहे, पर हिन जो मुख्य सबबु पुलिस में सियासी भर्तियूं, पुलिस अमलदारनि जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं सियासी बुनियादनि ते थियण पिणु ॼाणायो वेंदो रहियो आहे। अॼोके प्रोग्राम में पिणु हिकु अहिड़े ई मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। खैरपुर में SP मसूद बंगश जी बदिली जे हवाले सां जेको ताज़ो ई ठाह थियो आहे, केतिरे वक़्त खां मीडिया में इहे ख़बरूं रिपोर्ट थींदियूं रहियूं आहिनि। इन हवाले सां असां कोशिशि कंदासीं त फ़ोन लाइन ते महिमाननि सां राब्तो करे सघूं। हिन वक़्तु असां सां गॾु सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर इरफान फुलपोटो लाइन ते आहे। इरफान, खैरपुर में SP मसूद बंगश जी बदिली वारो मामलो पिणु घणो तकरारी रहियो आहे। इन हवाले सां हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? कल्ह जेको ताज़ो ठाह थियो आहे जी, ॿ ॾींहं अॻु जेको आहे सो परियालो भरिसां हिकु पुलिस मुक़ाबले में कोटड़ी जी जो रहवासी ऐं 25 केस ऐं 2 लाख इनामी याफ़्ता ॾुआरी रफ़ीक अमन वसाण खे जेको मुक़ाबले ज़रिए ज़ख़्मी करण जी दावा कई हुई पुलिस, जंहिंखां पोइ कुझु ॾींहं गुज़रण बाद सूबाई वज़ीर मंज़ूर हुसैन वसाण उन मामले जो नोटिस वठंदे ASP सिटी मसूद बंगश खे जेको आहे सो बदिली कराए छॾियो हो। ऐं इन खां पोइ बदिलीअ खां पोइ खैरपुर जो अवाम जेको आहे उहो रोडनि ते निकिरी आयो ऐं एहतिजाजी मुज़ाहिरा करे उन्हनि धरना हया। पिणु जेको आहे सो इरफान छा मसूद बंगश खे जबरी मोकल ते रवानो करे अहिड़ी काई बि रंजिश न हुई, न को अहिड़ी का सिचुएशन। वसार साहब, छा इहा ॻाल्हि दुरुस्त न आहे त मीडिया में अचण खां पोइ हिन मामले खे हल कयो वियो आहे? कल्ह जेको हिन मामले जो ड्रॉप सीन थियो आहे, छा को सियासी दबाव हुयो? छो त IG साहब जेको आहे सो पंहिंजी टीम वठी करे कराची में वसाण बंगले ते पहुतो। न, ईअं अहिड़ी का बि ॻाल्हि कोन हुई। ज़रूरी आहे, ज़ाहिरी आहे, इन में त ज़ाहिरी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी मंज़ूर वसाण साहब मिनिस्टर आहे। ईअं न आहे त उहो कोन्हे, उहो वॾी हिकिड़ी हैसियत रखे थो ऐं हुनजी हैसियत खे माशा लाला साईं हुनजी वॾी इज़त कई आहे। ईअं न आहे त पोइ इन्हनि शयुनि ते हुनजो सॼो जेको आहे सो कंसिडरेशन आहे, पर ज़ाहिरी आहे सियासत हर को माण्हू करे थो, उनजे करे काथे न काथे प्रॉब्लम्स इहे क्रिएट थींदा आहिनि, पर उनजो हल इहो न आहे त को काथे कंहिंजी बदिली थिए, पर खोड़ ॿिया बि तरीक़ा आहिनि। तो मंज़ूर असां ते अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे ऐं हिकिड़ो माहौल हुयो। मां कल्ह ई चयो त कल्ह इहो ड्राफ्ट ख़तमु थी वेंदो ऐं कोई अहिड़ो इशू कोन्हे, कोई अहिड़ो मसइलो कोन्हे। वसार साहब, तव्हांजो बि बयानु आयो त ग़लतफ़हमियूं हुयूं, हिकु अधु मामला हुआ जेके हल थी विया आहिनि, ग़लतफ़हमियूं ख़तमु थी वियूं आहिनि। IG सिंध सां लाॻापियल ऑफिसरनि जो अचणु, तव्हां सम्झो था त को न को इन तरह जो मामिलो हो जंहिंखे हल कयो वियो आहे? न, उहो त तव्हां पिया चओ न त IG सिंध ऐं ॻाल्हियूं था चओ। मसइलो इहो आहे त इहे ॻाल्हियूं ईअं बि ख़तमु थी सघनि थियूं, काथे वेही बि ख़तमु थी सघनि थियूं। उहे ॻाल्हियूं हुयूं ई कोन जो अहिड़ी ॻाल्हि थिए। ॾिसो न, कोई बि ईअं न चाहींदो न को कंदो। मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं कोन हुयूं जेके वेही करे हल कजे। खैरपुर में सियासी मुदाख़लत सबबु 3 महीननि में 13 पुलिस ऑफिसरनि खे बदिली कयो आहे। तव्हां सम्झो था त हिन जो अञा तव्हां सम्झो था त सियासी मुदाख़लत न रही आहे पुलिस ऑफिसरनि जी बदिलियुनि मुक़ररियुनि जे मामले में, जॾहिं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इंक्वायरियुनि में इहा ॻाल्हि साबित थींदी रही आहे? ॾिसो, उहो असांजो कमु न आहे, उहो गवर्नमेंट जो कमु आहे। मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी का कान आहे जो 13 महीननि में 10 जा 8 जा 2 SP बदिली थिया हुजनि। इहो हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे जेको ज़ाहिरी आहे, जेको क्राइम ते कंट्रोल न कंदो, कंहिं शइ ते कंट्रोल न कंदो, तो ज़ाहिरी आहे हुनजी ट्रांसफर पोस्टिंग त थींदी। उहा त गवर्नमेंट जो उनजो सारो मदार आहे। हिन दफ़े जेको माशाल्लाह IG साहब जेको सिंध आहे उहो तमामु सुठो माण्हू, शरीफ़ माण्हू, ऐं हुन पूरे सिंध में कराचीअ में कंट्रोल करे ॾेखारियो आहे। शायदि अहिड़ा ऑफिसर घटि हूंदा आहिनि जेको हिन IG जेको सिंध पूरे सिंध में कंट्रोल कयो आहे। ऐं उनजी जेकी आहे सो महारत आहे, जहिड़े नमूने सां उन जेको आहे सो पूरे सिंध में ऑफिसरनि जो रदो बदल, ऑफिसरनि खे मुख़्तलिफ़ थाणनि ते रखणु, ऐं खोड़ अहिड़ा सिंधी ऑफिसर बि आहिनि, खोड़ ॿिया बि ऑफिसर आहिनि जंहिंजी मदद सां पूरे सिंध में जेको आहे सो अमन थियो आहे।
वॾी महिरबानी अवांजी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण लाइ। नाज़रीन, पीपल्स पार्टी अॻवान नवाब असाण साहब असां सां फ़ोन लाइन ते, जंहिंजो चवणु हो त जेके सुठा ईमानदार ऑफिसर हूंदा उन्हनि खे छो बदिली कयो वेंदो, जिन ऑफिसरनि जी कारकर्दगी बहितर न हूंदी उन्हनि खे बदिली कयो वेंदो। गवर्नमेंट जो कमु आहे, हुन जे विच में के ग़लति फ़हमियूं हुयूं जिन खे वधाए चढ़ाए पेश कयो वियो। हाणे मामिलो हल थी चुको आहे। कोशिशि कंदासीं त प्रोग्राम में मुस्लिम लीग फंक्शनल जी MP नुसरत सैर अब्बासी खे फ़ोन लाइन ते वठी सघूं त जीअं इन मामले ते उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करे सघूं। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, पर वक़्तु आहे ब्रेक जो। वठूं था ब्रेक। सक्कर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर, 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट, बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर।